नाज़रीन सकरन में इंतहा पसंदी का पाक सिंध के उनवान हेठ सकाफ़ती रैली कढ़ी वई। सूफ़ी फ़नकारन पारां गीत गाए धरती के बेटा पेश। सकाफ़त जा रंग नरवार सूफ़ी फ़नकार मांझी फ़कीर ऐं फ़कीर रब्बानी सिंध गुरवार्स ऑर्गेनाइज़ेशन जे रज़ा चांडियो तंज़ीम आराइया पाकिस्तान जे इश्तियाक आराई सकरन बेहतरी कमेटी जे अदीब सिद्दीक़ मंगियो खैर मोहम्मद चन्ना अगूड़े MP ग़ुलाम क़ादिर चंडियो जी अगवाणी में प्यादल रैली कढ़ी वई। सूफ़ी फ़नकारन पारां रैली दौरान गीत गाईंदा रहा और रैली ते शहर के मुख़्तलिफ़ जगहन ते गुलन की वर्खा कई वई। मुख्य तकरीब में मीडिया सेंटर चौक ते थी गुज़री जिते सूफ़ी फ़नकारन पारां सूफ़ियाना कलाम गाए सिंध धरती से इश्क जा वचन अमन मोहब्बत ऐं इंसानियत जा गीत गाया समेत शहरी गीतन ते रक़्स करे झूमंदा रहा। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान मोहब्बत ऐं भाईचारे की फिज़ा कायम करण इन लाइ असां रैली कढी आराई हाफ खां हिते फिल्म चौक ते पहुता आहियूं ऐं पंहिंजे दोस्तनि खे प्यारनि खे सभिनि खे भलीकार चऊं था ऐं कोशिशि कयूं त हिक ॿिए सां मोहबतूं वंडियूं मोहबतूं रखियूं। महिरबानी। इंशाअल्लाह ताला सुभाणे पे अमन की धरती रहंदी। कंहिं किस्म के मज़हबी या भी इंतहा पसंदी की सिंध में गुंजाइश कोने का न हुई न आहे न रहंदी। उन करे मुख्तसरन सां फ़कीरान जेके तव्हांखे पंहिंजो मैसेज ॾींदा फ़कीरनि जो अॼु कोई प्रोग्राम असांजी समूरी सिंध पाकिस्तान पूरी दुनिया आलम इंसानियत जे लाइ असां हक़ मौजूद जो नारो हणी अमन जो पैगाम ॾियूं था। हक़ मौजूद।